पाकिस्तान में 15 महीननि जे दौरान 2000 खां वधीक ॿारनि में ह्यूमन अमीनो वायरस HIV जी सुञाणप कई वई आहे। वफ़ाक़ी सिहत वारी वज़ारत जे कॉमन मैनेजमेंट यूनिट मूजिबि HIV सबबि मुतासिर थियल ॿारनि में 1274 छोकिरा ऐं 834 छोकिरियूं शामिल आहिनि, जॾहिं त HIV सबबि सिंध में सभिनी खां वधीक ॿार मुतासिर थिया, जिते 15 महीननि जे दौरान 1515 ॿारनि में HIV जी सुञाणप थी। सिंध में 2025 जे दौरान 1186 ऐं 2026 जी शुरूआत ते 3 महीननि में वधीक 329 ॿार मुतासिर थिया। CMU इख़्तियारनि मूजिबि नई फ़ुर्सत में पंजाब ॿिए नंबर ते आहे, जिते 2025 जे दौरान 418 ॿारनि में HIV केसेस रिपोर्ट कया विया। अहिड़ी तरह ख़ैबर पख्तूनख्वा में 111 ॿारनि में HIV केसेस रिपोर्ट कया विया, जिते 2025 में 90 ऐं 2026 जी शुरूआत 3 महीननि में 21 केसेस रिपोर्ट थिया, जॾहिं त इस्लामाबाद में 22 केसेस रिपोर्ट थिया, जिन में 2025 में 17 ऐं 2026 में वधीक 5 केस रिपोर्ट थिया। इन खां अलावा आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में भी हिक ॿार में HIV जी सुञाणप थी। पाकिस्तान में 15 महीननि जे दौरान 2000 खां वधीक ॿारनि में ह्यूमन अमीनो वायरस HIV जी सुञाणप कई वई आहे। वफ़ाक़ी सिहत वारी वज़ारत जे कॉमन मैनेजमेंट यूनिट मूजिबि HIV सबबि मुतासिर थियल ॿारनि में 1274 छोकिरा ऐं 834 छोकिरियूं शामिल आहिनि, जॾहिं त HIV सबबि सिंध में सभिनी खां वधीक ॿार मुतासिर थिया, जिते 15 महीननि जे दौरान 1515 ॿारनि में HIV जी सुञाणप थी। सिंध में 2025 जे दौरान 1186 ऐं 2026 जी शुरूआत ते 3 महीननि में वधीक 329 ॿार मुतासिर थिया। CMU इख़्तियारनि मूजिबि नई फ़ुर्सत में पंजाब ॿिए नंबर ते आहे, जिते 2025 जे दौरान 418 ॿारनि में HIV केसेस रिपोर्ट कया विया। अहिड़ी तरह ख़ैबर पख्तूनख्वा में 111 ॿारनि में HIV केसेस रिपोर्ट कया विया, जिते 2025 में 90 ऐं 2026 जी शुरूआत 3 महीननि में 21 केसेस रिपोर्ट थिया, जॾहिं त इस्लामाबाद में 22 केसेस रिपोर्ट थिया, जिन में 2025 में 17 ऐं 2026 में वधीक 5 केस रिपोर्ट थिया। इन खां अलावा आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में भी हिक ॿार में HIV जी सुञाणप थी।